नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। असीं तव्हांखे भरिया सिटी खां ख़बर ॾींदा हलूं त भरिया रोड हायर सेकेंडरी स्कूल में 9 अगस्त ते जश्न आज़ादी जे मौक़े ते तक़रीब में हिकु शागिर्द खे छोकिरियुनि वारे लिबास पहिरियां हिकु गीत ते रक़्स करण जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण बाद सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह वायरल थियल वीडियो जो नोटिस वठंदे वीडियो में नज़र ईंदड़ 18 उस्तादनि खे मुअतल करण बाद सेक्रेटरी तइलीम कराची वटि ज्वाइनिंग रिपोर्ट पिणु कई आहे। अहिड़े सूरत हाल बाद स्कूल जे अंदरि 1 क्लास खां 12 क्लास ताईं पढ़ंदड़ 1440 शागिर्दनि खे पढ़ण जे लाइ स्कूल में सिर्फ़ु 8 उस्ताद वञी बचिया आहिनि, जंहिं सबबु ॿारनि जी तइलीम सख़्तु मुतासिर थी रही। अहिड़े सूरत हाल बाद अॼु भरिया रोड में शागिर्दनि जे वालिदनि, सिविल सोसाइटी जे माण्हुनि ऐं शहरी वॾे तादाद में रेलवे स्टेशन ग्राउंड ते गॾु थी विया, जिथे शहरी समाजी अॻुवान मौलाना हफ़ीज़ुल रहमान कीरियो, मौलाना अब्दुल्ला बिरोही, गुलाम रसूल, ज़ाहिद पठान, अज़ीज़ुल्लाह चौहान ऐं ॿियनि जी अॻुवाणी में सख़्तु एहतिजाज मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते सिविल सोसाइटी जे माण्हुनि तोड़े शागिर्दनि जे वालिदनि दाहींदे चयो त उस्तादनि जे मुअतल थियण जी सज़ा आख़िर शागिर्दनि खे छो पई ॾिनी वञे। हिननि चयो त रोज़ शागिर्द स्कूल वञनि था ऐं वापसी मोटी अचनि था। हुकूमत हिकु पासे तइलीम खे बहितर करण जी दावा करे पई त ॿिए पासे स्कूल जे 18 उस्तादनि खे सस्पेंड कयो वियो आहे, जिन जे मुतालिक़ अञा को बि अहिड़ो फ़ैसिलो न कयो वियो आहे। हिननि खे कॾहिं बहाल कयो वेंदो। हिननि चयो आहे त साज़िश तहत वीडियो वायरल करे उस्तादनि खे हथ सां मुअतल करायो वियो। स्कूल में बहितर पढ़ाई हली रही आहे। हिननि सिंध जे वॾे वज़ीर खां घुर कई आहे त जल्द मुअतल थियल उस्तादनि खे फौरी तौर ते बहाल करे 1440 शागिर्दनि जी तइलीम खे बचायो वञे। हिन चिता ॾींदे चयो त जल्द भरिया रोड हायर सेकेंडरी स्कूल में उस्तादनि जी कोर्ट जो मसइलो हल कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। ॿिए पासे तइलीम खाते सिंध पारां डायरेक्टर तइलीम शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न भरिया रोड में छोकिरी जी डांस वारी वीडियो वायरल थियण बाद उस्तादनि जे मुअतली वारे मामले ते तइलीम खाते पारां तइलीम खाते जे 4 ऑफिसरनि, डिप्टी डायरेक्टर तइलीम शहीद बेनज़ीराबाद अब्दुल सत्तार आराई, डिप्टी डायरेक्टर कादिर बख्श लिगारी, करीम बख्श सियाल, मोहम्मद जुमन चांडियो ते ॿधल इंक्वायरी टीम भरिया हायर सेकेंडरी स्कूल में पहुची मुअतल कयल उस्ताद ऐं प्रिंसिपल ज़ुल्फ़कार अली कीरियो जा लॻभॻि बयान कलम बंदि कया आहिनि, जॾहिं त हिन 9 क्लास जे शागिर्द अब्दुल सत्तार सोलंगी जो बि बयान वरितो आहे, जंहिं गीत ते डांस कई हुई। इंक्वायरी टीम इहो हाल बि घुमी ॾिठो आहे जिथे इहो प्रोग्राम मुनक़द कयो वियो। टीम शहरियुनि ऐं ॿिनि उस्तादनि जा पिणु बयान वरिता आहिनि, सॼी इंक्वायरी करे खणी विया आहिनि। हिन सिलसिले में मीडिया पारां इंक्वायरी टीम सां राब्तो कयो वियो, मगर हिननि मीडिया खे कुझु बि न ॿुधाइण खां इनकार करे छॾियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।